रात जेके असां चोर ॿधी आयासीं उन्हनि सची कई या न? न सर, अञा त हुननि कुझु बि न ॿुधायो। वञो उन्हनि खे सटे कुटे ऐं सची करायो। ठीकु आहे सर। सर मूं पूरी मालूमात वरिती आहे। क़तल थियल नौजवान ॿिए ॻोठ जो आहे। गैरत जे बुनियाद ते छोकिरी जे भाइरनि खे क़तल करे छॾियो। भाइरनि मां हिकु ॼणो हथियार समेत पेश पियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, नौजवान जे वारसनि खे हथु करे क़त्ल जी फौरी तौर ते FIR दाख़िल कयो। एतिरी देर तूं खूननि धाड़नि ऐं ख़ुश्क मौज़नि ते कीअं ॻाल्हाए वठंदो आहीं? ज़रली तूं थकिजी नथो? ज़िमेदारी जो एहसास इंसान खे थकिजो न आहे ॾींदो। तोखे छा थो लॻे ज़रली त हमिलो केरु करे सघे थो? छा ख़ान बहादुर? मैं बि हथनी तौर मां कुझु बि नथो चई सघां। कुझु ॾींहंनि खां असांजे ॻोठ में कुझु अहिड़ा वाक़िया थियण लॻा आहिनि जंहिंजो को क्लू ई न मिलियो आहे। मिसाल तौर शेरोज़ खान ते हमले जी का ख़बर न पई त कंहिं करायो। अदा मल्हार जे कातिल जो कुझु यकीन सां चई नथो सघिजे। मथां वरी तो ते अटैक। इहो छा आहे? चांडो की मूंखे लॻे थो मूंखे पंहिंजी इन्वेस्टिगेशन खे आउट ऑफ बॉक्स करणो पवंदो। चांडो की किथे न किथे का कड़ी मिस ज़रूर आहे जंहिंजे करे असीं असल ॾोहारी ताईं नथा पहुची सघूं। पर तुंहिंजी इन तजवीज़ मूंखे हिकिड़ो नओं रुख ॾिनो आहे। माफ़ कजां शमशू, शमीर सां ॻाल्हाईंदे देर थी वई। तूं त कंहिं शेमी नाले ॿार सां ॻाल्हाए रही हुई ऐं तुंहिंजे चवण जे मुताबिक़ तूं ख़ान बहादुर जो नौजवान भाइटियो आहे। तोखे ॿुधायो त हुम ज़हनी तौरां हू ॿार आहे। सॼी ॻाल्हि त तोखे ॿुधाई छॾी हुई। हाउ बेबी यादि आहे। बेबी स्वीट यादि आहे। ख़ान बहादुर जो इहो छोकिरो हिकु ॾींहुं वॾो भूचाल आणे सघे थो जेकॾहिं हुनजी कंहिं सुठी सरपरस्ती कई। शमीर ते मूं सीड़प करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। मुमकिन आहे बेबी ख़ान बहादुर SP ज़रअली खां वांदो थींदो त तोखां मुंहिंजे बारे में ज़रूर पुछंदो। तव्हांजो फोन रिसीव न कयो आहे न, तव्हांजो मूड ख़राब थी वियो, कावड़ अची वई आहे। फोन ही बंद थी। हेलो, वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।